टनो मोहम्मद खान जी मुनव्वर कॉलोनी में ईसाई कम्युनिटी के मजहबी इबादतगाह चर्च के बाहर लगी वई। खबर मूजिब टनो मोहम्मद खान में ईसाई कम्युनिटी के कैथलिक चर्च के नामालूम सबब ओचितो बाहि लगण जे करे इबादत लाइ पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो। टनो मोहम्मद खान में कैथलिक चर्च के बाहि जे लगण बाद इतलाउ बावजूद फायर ब्रिगेड पहुंची न सघी। चर्च के बाहि वारे वाक़े में ईसाई कम्युनिटी जी औरतुनि मर्दनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते काबू पातो। चर्च में लगल बाहि वारे वाक़े जी 1 कलाक बाद फायर ब्रिगेड गाड़ी पहुंचण ते ईसाई कम्युनिटी जे मछरियल माण्हुनि म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन शाहनवाज शाह के गेट आॾो रोकण खां पोइ खेसि अंदर अचण ॾिनो। चर्च के लगल बाहि वारे वाक़े ते ईसाई कम्युनिटी जी औरतुनि मर्दनि जो चवणु आहे त बाहि नामालूम सबब लगी आहे। रात असांजो मजहबी त्योहार हो, जंहिं करे असांखे मालूम थी न सघियो आहे त बाहि कहिड़े वक़्तु लगी हुई, जेका हाणे असां विसाए छॾी आहे, पर नुक़सान लखे रुपयनि जो थियो आहे। ॾेढो सरकार खे अज़ालो करण लाइ वाक़े जी आला सतह ते जांच कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची